कुर्बू जत चादर और चौदीवार जो तक़दुस इस्तेमाल कंदे सोलर की चोरी ते असांजे नंगन में घिरी उन्हनि खे डंडा वसाया आहिनि। उन लाइ असांजी चाहना पाकिस्तान सरापा एहतजाज आहे। एक ऐसा है पुलिस वारे अची चांडियुनि जे घरनि ते का चांडियुनि जे घर में घिरी करे बिला जवाज़ कए नंढड़े इशू जे मथां को ॿुधायो थो वञे त को सोलर जो मसलो आहे, को चोरी जो, उन में चौधरी जो तक़दुस इस्तेमाल करे असां हिकु क़बाइली इलाइक़े सां मुंसलिक आहियूं। असां शहदादकोट में चांडिया इताद ज़िले कमर शहदादकोट पारां बहराम थाणे जे एसआई कुर्बान मीर जत जे नाजायज़नि ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे रहियसि गुलशन चांडियो, सागर चांडियो, जलाल चांडियो, ज़ाहिद हुसैन बाबू ऐं ॿियनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बहराम लग ॻोठ मुधू चांडियो में बदमस्त एसआई कुर्बान अली मीर जत पुलिस साण करे सिराज अहमद चांडियो जे घर में दाख़िल थी मर्द तोड़े औरतुनि मथां लठियूं वसायूं। उन्हनि चयो त सोलर प्लेट ऐं बैटरी चोरी जी फिरियाद ते चांडिया बिरादरी घरनि जी चादर ऐं चौधारी जो तख़्त इस्तेमाल कयो, जेको मज़मत जोॻो अमल आहे। उन्हनि चयो त चोरी वारो मसइलो बिरादरी में ई हल थी वियो हो, पर एएसआई कुर्बान अली मीर जत ॾाढ करे चांडिया बिरादरी जे घरनि में दाख़िल थी मर्द ऐं औरतुनि मथां लठियूं वसायूं। सरासर नाजाइज़ी कई वई आहे। हुननि डीआईजी लाड़काणो जावेद अहमद इस्काणी ऐं एसएसपी कमर शहदादकोट आसिफ रज़ा बलोच खां वाक़े जो नोटिस वठण ऐं मुतासिर चांडिया बिरादरी सां इंसाफ़ करण जो मुतालबो कयूं था। हुननि मुतालबो कयो त मंज़ूर न थियण जी सूरत में असां एएसआई कुर्बान मीर जे ख़िलाफ़ अदालत में वञण जो पिणु चिता ॾियणो आहे।